बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलिफ लाम मीम। माण्हुनि भाइयों आहे छा त संदन रुगो एतिरे चवण त असां ते चवण त ईमान आंदोसूं उहे छॾे ॾिबा ऐं उहे न आज़माइबा ऐं जेकी खाइनि अॻु हुआ तिन खे बेशक परखोसूं पोइ जेका सचा आहिनि तिन खे अल्लाह ज़रूरु धार कंदो ऐं कूड़नि खे बि ज़रूरु धार कंदो। जेकी बुछड़ायूं कनि था तिन भाइयों आहे छा त असां खां अॻे निकिरी वेंदा। जेको निबेरो कनि था सो बुछड़ो आहे। जेको अल्लाह जे मिलण जी उमेदु रखंदो आहे सो सम्झे त बेशक अल्लाह जी ठहिरायल मुदत ज़रूरु अचणी आहे ऐं उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। ऐं जेको अल्लाह जे दीन लाइ कोशिशि करे सो रुगो पंहिंजे लाइ कोशिशि करे थो, छो त अल्लाह जहाननि खां बेपरवाह आहे। ऐं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन खां संदन वधायूं ज़रूरु मेटींदासूं ऐं जेकी कंदा हुआ तंहिंजो खेनि ॾाढो चङो बदिलो ॾींदासूं। ऐं माण्हूअ खे पंहिंजे माउ पीउ सां चङाई करण जो हुकुम कयोसूं ऐं माण्हू जेकॾहिं उहे मूंसां कंहिंखे शरीक करण जी तोखे कोशिशि कनि जंहिंजी हक़ीक़त जी तोखे का ॼाणप न आहे त उन्हनि जो चयो न मञ। अव्हांजो मूं ॾांहुं मोटणु आहे, तंहिं करे जेकी कंदा आहियो तंहिंजी अव्हांखे सुध ॾींदुसि। ऐं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन खे सालिहनि जे टोलीअ में ज़रूरु दाख़िलु कंदासूं। ऐं माण्हुनि मां के अहिड़ा आहिनि जे चवंदा आहिनि त अल्लाह ते ईमान आंदो अथऊं, पोइ जॾहिं अल्लाह जी वाट में उनखे को ईज़ा पहुचायो वेंदो आहे तॾहिं माण्हुनि जे ईज़ाइण खे अल्लाह जे अज़ाब वांगुरु सम्झंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तुंहिंजे पालणहार वटां का मदद ईंदी आहे त चवंदा आहिनि त बेशक असीं अव्हां सां हुआसूं। जेकी जहाननि वारनि जे दिलनि में आहे सो अल्लाह चङी तरह ॼाणंदड़ न आहे छा। ऐं त जिन ईमान आंदो आहे तिन खे अल्लाह धार कंदो आहे ऐं माण्हुनि खे बि धार कंदो। ऐं काफ़िर मोमिननि खे चवनि था त अव्हीं असांजी वाट जी ताबेदारी करियो ऐं असीं अव्हांजूं मदायूं खणंदासीं। हालांकि उहे संदन मदायुनि मां कुझु बि खणण वारा न आहिनि। बेशक उहे कूड़ा आहिनि ऐं पंहिंजनि गुनाहनि जूं गठड़ियूं ऐं ॿियूं केई गठड़ियूं पंहिंजे गुनाहनि सां ज़रूरु खणंदा। ऐं जेको ठाहींदा आहिनि तंहिं बाबति क़यामत जे ॾींहुं ज़रूरु पुछिया वेंदा।